ही वण ॾिसो था हे यार चढ़ंदो पाणे। तुंहिंजी उमिरि केतिरी आहे? 24 खां 25 फुट वण। तुंहिंजी उमिरि केतिरी आहे? 14 साल। नालो छा अथई? मदन। मदन नालो अथसि। ऐं हीअ वण ते चढ़ंदो ऐं वण ते चढ़ी करे हेठि हुन में जेको आहे सो वण जेको 20 खां 25 फुट आहे ऐं चढ़े थो यार। ऐं तव्हां भुल ॾींदो ही तव्हांखे नज़ारा वठायूं था त ॿराड़ीअ में केॾो न मज़ो लॻो पियो आहे। ओयो ॾिसो तव्हांजे पोयां वञो वीडियो में मज़ो अची वेंदो। ओयो यार चढ़े थो पियो। वञो 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 वञो। ऐं हीअ बि दोस्त इहो बि वञे पियो। तव्हांजो नालो? शाह ज़मान गोपांग। वाह वाह ज़बरदस्त। ऐं हीअ यार काॾे ग़ाइब थी वियो। नज़ारा तव्हांखे वठायूं था त ॾिसो कीअं था भुल ॾियनि ऐं हिन पाणीअ जो वॾो मज़ो वठनि था। ऐं असां बि इंजॉय कयूं था छो जो असां लाइ नओं, मुंहिंजे लाइ नओं माहौल आहे। हलो वाह साईं वाह। ॿियो काॾे हो? ॿियो बि साईं चढ़े थो गोपांग साहब। ज़बरदस्त। हीअ ॾिसो अलाए केतिरो न हेठि विया हूंदा। मौलवी साहब मज़ा लॻा पिया आहिनि। गाड़ी हेल्प ब्रेक छिके नहीं जवा 120 ते रखी।